अस्सलाम वालेकुम या अली मदद मशकरा मोटी आया KTN ते डायरेक्टर उस्ताद मनान अब्बासी मशकरा मोटी आया शूटिंग जारी रहे दोस्तों दुआ में याद अस्सलाम वालेकुम दोस्तों असांजो नओं ड्रामो मशकरा मोटी आया जेको KTN ते हलंदो उनजी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे जंहिंजो डायरेक्टर अब्दुल मनान अब्बासी आहे ऐं असांजी रिकॉर्डिंग जी शुरूआत आहे सीन थियनि पिया ऐं तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं इंशाअल्लाह ताला अब्दुल मनान अब्बासी थोरो लाइव पब्लिक सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम सभिनी पंहिंजे भेनरुनि पंहिंजे भाउरनि खे पंहिंजे नियाणियुनि पंहिंजे बचनि खे त असां हाणे वरी KTN ते मशकरा मोटिया जे नाले सां ड्रामो शुरू था करियूं इंशाअल्लाह 1 मार्च खां KTN ते ड्रामो हलंदो ज़रूरु ॾिसिजो हीउ ड्रामो। सूबेदार सूतली बि असां सां मौजूदु आहे। सूबेदार सूतली गुज़ारिश आहे त मशकरा मोटी आया जे बारे में ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए त जीअं पब्लिक सम्झे त असांजा सभु फनकार वापसि मोटी आया। साईं मशकरा मोटी आया ऐं तव्हां बि मोटी अचो पर KTN ते हा न ॾिसिजो चङी तरह मशकरा मोटी आया। जेका चिलकणी सां वापसि मशकरा मोटी आया मशकरनि जे ॻोठ जी मेन हीरोइन चिलकणी जेका असां सां मौजूदु आहे उहा कुझु ॻाल्हाईंदी तव्हां सां त मशकरा मोटी आया असां साॻा मशकरा साॻे प्लेटफॉर्म ते मोटी आया आहियूं पर सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त हू मोनोग्राम अलॻि हो हीउ KTN जो प्लेटफॉर्म आहे। अस्सलाम वालेकुम ख़ुशि आहियो तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि त सॼी टीम मोटी आई आहे मशकरा मोटी आई आहे नाले सां KTN ते ज़रूरु ॾिसिजो। ऐं हुन सां गॾोगॾु मोहतरमा शबीरा चन्ना जेका हर किरदार में बाक़ाइदे करे ॾेखारींदी आहे त आउं आहियां ऐं अॼु जेको असांजे हिन ड्रामे में किरदारु आहे मासी हवल ऐं मासी हवल पाण वेठी आहे हुनखे बि गुज़ारिश कंदासीं थोरो पब्लिक सां ॻाल्हाए। मोहतरमा मासी हवल तोखे ख़बर नाहे छा हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर हा हाणे पासो कर त तुंहिंजा न पेर कढाए वञी क्यारी न लॻाई। मशकरा मोटी आया महिरबानियूं लख थोरा हेठि डाले वियो फेसबुक डायरेक्ट लावो हले पियो।